अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, रमज़ान शरीफ जो आखिरी जुमो जुमअतुल वदा अदा करे रहिया आहियूं।
जंहिं शइ जे अचण जो इंतज़ार हूंदो आहे उहा शइ वरी मोकिलाए बि वेंदी आहे। रमज़ान शरीफ़ पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं खणी पंहिंजे आब ऐं ताब सां जीअं तशरीफ़ वठी आयो, तेज़ीअ सां वरी गुज़री बि वियो। बाक़ी चंद ॾियारा जुम्मनि जे हिसाब सां हे आख़िरी रमज़ान शरीफ़ जो पाण हिन साल जो जुम्मो पढ़ूं पिया। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं, इनाम ऐं नेमतूं हमेशह हमेशह पंहिंजे हबीब जे उम्मत ते कया आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात पंहिंजे महबूब खे ऐं संदसि उम्मत खे एतिरो नवाज़ियो आहे जो सारी काइनात में ॿियनि नबियनि जे उम्मतुनि ते जेतिरा बि इनाम अल्लाह साईं कया हुआ, उन्हनि सभिनि इनामनि खां वधि इनाम रसूलुल्लाह जे सदके हुज़ूर जे उम्मत ते अल्लाह साईं फरमाया। मुंहिंजा भाइरो दोस्तो, उन इनामनि मझां जन फैज़ ऐं फ़ाइदो वरितो या वठनि था या वठंदा रहंदा, उहे वॾा ख़ुशकिस्मत आहिनि। पर जेके रहिजी विया उन्हनि जे लाइ बि पाण दुआ कयूं त अल्लाह ताला उन्हनि खे बि नसीब फरमाए। क़ुरान करीम जी आयत मूं तव्हांजे आॾो तिलावत कई, जंहिंमें अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ऐं ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ कया विया, कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया विया, लअल्लकुम तत्तक़ून, इन रोज़नि जे बरकत सां अल्लाह ताला तव्हांखे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, तक़वा ऐं परहेज़गारी ए अहिड़ियूं अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे ज़ात बाबरकात जूं नेमतूं आहिनि जंहिंखे रब करीम नसीब फरमाईंदो आहे। इन तक़वा वारो ऐं परहेज़गारी वारो साहिब अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू वटि सभिनी खां वधीक इज़त वारो हूंदो आहे। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमाए थो त तव्हां वटि मान ऐं मर्तबो दुनिया खे, दौलत खे, हसब खे, नसब खे हूंदो आहे त ही दौलतमंद आहे, ही वॾेरो आहे, ही बादशाह आहे, ही आलिम आहे, ही फलाणो आहे, या ही फलाणी ज़ात, फलाणे कबीले, फलाणे नस्ल सां वास्तो रखे थो। अल्लाह ताला फरमाए थो इहे सभु तव्हांजे सुञाणप जूं निशानियूं आहिनि। कबीला, ज़ातियूं, नस्ल, नसब, अबा फलाणो कहिड़ो दाओ फलाणे ज़ात वारो, त जीअं सुञाणप थी पवे। पर अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि शयुनि जी मां वटि इज़त न आहे। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अवां मां वधीक खां वधीक रब्बुल आलमीन वटि इज़त वारो उहो माण्हू आहे जेको तव्हां मां वधीक परहेज़गार ऐं मुत्तक़ी हूंदो आहे। तक़वा आहे, मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे, बुराईअ खां भॼंदड़ आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमा बरदार आहे, पंहिंजे क़ल्ब खे, पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे जान खे हर बुराईअ खां बचाए थो, कोशिश करे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे इन जो क़दुर, मर्तबो ऐं मान मां अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात वटि बैतुल्लाह खां बि मथे आहे। अवां सभिनी मुस्लमान खे ख़बर आहे, पाण निमाज़ पढ़ूं था ख़ुदा जे घर मस्जिद में, पर पंहिंजे सजदे जो रुख़ बैतुल्लाह जे तरफ़ आहे। काबतुल्लाह खे सजदो न आहे, सजदो अल्लाह खे आहे, पर मुंहुं असांजो बैतुल्लाह ॾे आहे। एतिरे क़दुरु शरीयत पाक मना फरमाई आहे त पेशाब जे वक़्त में, काकूस जे वक़्त में अवां बैतुल्लाह ॾे मुंहुं न कयो। बेअदबी आहे, भली तव्हां खां हज़ारे मैल परे हुजे, पर जंहिं पासे पाण रुख़ करे सजदो कयूं था उहा सजदे वारी जाइ एतिरी त मोहतरम आहे जो बच ते जबल हुजनि, पहाड़ हुजनि, समुंड हुजनि, भितियूं हुजनि, झंगल हुजनि, पर उन तरफ़ काबो आहे,
ओॾे पेर नाहे करणो, उन तरफ़ नऊज़ बिल्लाह माज़ल्लाह मुंह करे पेशाब नाहे करणो। हुन जी अल्लाह ताला इज़्ज़त कई आहे, एतिरी वॾी इज़्ज़त आहे बैतुल्लाह जी जो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जा मलाइक हुन जे तवाफ़ में हमेशा मसरूफ़ हूंदा आहिनि। रब्बुल आलमीन जूं 120 रहमतूं रोज़ानो काबे जे मथां नाज़िल थींदियूं आहिनि। जेको काबतुल्लाह शरीफ़ में नफ़िल पढ़ंदो आहे, जेको बैतुल्लाह जो तवाफ़ कंदो आहे, ज़ियारत कंदो आहे, अल्लाह ताला उन जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। एॾी वॾी इज़्ज़त आहे बैतुल्लाह जी, पर अल्लाह ताला फरमाए थो त मोमिन बानो, मुत्तक़ी परहेज़गार बानो मूंखे काबे खां बि वधीक प्यारो हूंदो आहे। बैतुल्लाह खां बि हुन जी इज़्ज़त ख़ुदा वटि वॾी आहे। मुंहिंजा दोस्तो, इहो छाजे करे? इन जे करे त हुनखे अल्लाह ताला तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाईंदो आहे। पोइ जंहिंखे तक़वा ऐं परहेज़गारी मिली पवे, हुनजो एॾो वॾो मक़ाम थी पवे, उन जो कारण, उन जो सबबु, उन जो बुनियाद, उन जे वास्ते वसीलो, उन जो ज़रियो अल्लाह ताला रोज़े खे बनायो आहे। इन रोज़े जे ज़रिए अव्हां अल्लाह ताला जी तक़वा ऐं परहेज़गारी जी नेमत हासिल करे सघो था। मुंहिंजा दोस्तो, चंद ॾिहाड़ा रहिया आहिनि, जेकॾहिं के ज़िंदगी जा बाक़ी ॾिहाड़ा कंहिंखे हुजनि, अल्लाह ताला तौफ़ीक़ नसीब फरमाए त इन नेमत मां अञा बि फ़ाइदो वठे। मां अॻे दफ़े बि अर्ज़ु कयो हुजे, अघां मई त पाउ न त मणनि खे ई मोट। मुजाहिदा सारी ज़िंदगी माण्हू कहिड़ो बि खणी मुजाहिदा पंहिंजो अमल करे, पर जे अल्लाह ताला जी रहमत हुन सां शामिल हाल नाहे त हुन जा उहे नेक अमल बि हुनखे कमु कोन ॾींदा। पर जे अल्लाह पाक जी रहमत शामिल हाल थी वञे त ॿेड़ा ई पार थी वञनि। कन खे ॾोरींदे ॾींहं थिया, कन खे राम गॼो हिकु राति में, कन जी सारी ज़िंदगी गुज़री वई, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उनखे ज़िंदगी जे इन मां कुझु कोन मिलियो। पर जे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी रहमत शामिल हाल थी वञे त का ॻाल्हि कान्हे का। असल ॻाल्हि आहे ख़ुलूस जी, सचाईअ जी, यकीन जी, दिलि जे पाकाईअ जी, तक़वा ऐं परहेज़गारी जी। जेकॾहिं इहा कंहिंखे मिली थी पवे, पोइ इंशा अल्लाह ताला ॿेड़ा ई पार आहिनि। उन जो क़ुर पाक में वॾो मक़ाम आहे, इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयून। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे वज़ाहत करे ॿुधाईंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी दुरूद मुझे हबीब दे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयूनिन व फ़वाकिह मिम्मा यश्तहून। बेशक मुत्तकी ऐं परहेज़गार बाना अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए तो इन्नल मुत्तकीन फ़ी ज़िलालिन, अल्लाह पाक जे जन्नत जे रहमत वारी छांव में हूंदा, व उयूनिन, हुन जे लाइ रहमत जा चश्मा हूंदा, व फ़वाकिह, उन्हनि जे लाइ मेवा हूंदा, मिम्मा यश्तहून, ऐं ॿियूं नेमतूं बि अल्लाह पाक जे ज़ात खां जेका तमन्ना ऐं तलब कंदा घुरंदा वेंदा, ख़ुदा पाक जी ज़ात बाबरकात उहा तलब वारी शयुनि खे अता पियो फरमाईंदो रहंदो। असुल तक़वा आहे ख़ुदा जो इश्क़ ऐं मुहबत, अल्लाह पाक सां लाॻापो, पंहिंजे मालिक सां तवजो। जेकॾहिं बानो पंहिंजे रब्बुल आलमीन सां तवजो कंदो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्तो हुन जो वॾो मक़ाम हूंदो आहे। मां राति वेठे पढ़ियो, हिकिड़ो किताब मुंहिंजे हथ में हो, उन ते हिकिड़े ॻाल्हि ते मुंहिंजी नज़र पई, मूंखे हैरात लॻी वई त जॾहिं हज़रत बीबी ज़ुलेखा मुस्लमान थी आहे, इहा ॻाल्हि असां सम्झण जहिड़ी अथव। ज़ुलेखा पहिरीं मुस्लमान न हुई, जॾहिं यूसुफ सां हुनजो प्यार थियो आहे तॾहिं मुस्लमान नाहे, पर जंहिंमहिल यूसुफ अलैहिस्सलाम में सूर खाई, जेल खाई, तकलीफ़ूं बर्दाश्त करे बादशाह मरी वियो, तख़्त ते वेठो, उहा ज़ुलेखा खे अकुल अची वियो, पोड़ी बि थी वई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख्वाब में ॾिठई, सालनि खां रड़ी रड़ी वरी मिलियो त वरी जेल में हलियो वियो। उहा वरी कुफर जी हालत में रही, मुड़ुसु मरी वियो, बादशाही वई हली,
मुंहिंजा दोस्त उन फिराक में कमज़ोर थी वई, पर जंहिं महिल न वरी अल्लाह जो नबी तख़्त ते वेठो, ख़ुदा ताला हिन खे नसीब कयो जो अल्लाह जे नबी यूसुफ ते ईमान आणे मुस्लमान थी। जंहिं महिल मुस्लमान थी त अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू अमर फरमास हिन सां शादी कर। जंहिं महिल ज़ुलेखा सां शादी कई, उहा औरत जेका राति ॾींहुं रड़े रोए पंहिंजे जिस्म खे ॻारे छॾियईं, हेतिरियूं मलामतूं ख़्वारियूं रुसवायूं खयईं, पर जंहिं महिल न यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात न सां शादी कई ऐं आहे पोड़ी, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे दरबार खां अमर मिलियो आहे, ओ मुंहिंजा प्यारा यूसुफ नबी, तूं सिद्दीक़नि में शामिल आ, नबियनि सचनि में तुंहिंजो शुमार आ। मां अल्लाह पाक जे अमर सां तुंहिंजी ज़ुलेखा सां शादी थी आहे, वीचारी सालनि जा साल रड़ी आहे, मुंहिंजो अमर मञे तो शादी त कई आहे, पर तुंहिंजी अञा हुन सां दिलि कान थी लॻे, पोड़ी थी वई आहे, कमज़ोर थी वई आहे, ज़ईफ़ थी वई आहे। हाणे मुंहिंजा प्यारा सिद्दीक़ नबी, मां अल्लाह पाक तोखे अमर थो फरमायां, तूं हथड़ा खणी दुआ घुर त मां रब तुंहिंजे सिफारिश सां हिन खे हुस्न ऐं जवानी वरी मोटाए ॾियां। अदा करण वारो केरु आहे? पोइ खणी करे हा करे हा केरु पुछे सा जा, पर चए थो त कंद तो सही, पर को चवे न। मींहं केरु वसाईंदो आहे? मदीने में ॾुकार आहे, पाणी कोन्हे, माल मरनि था, मखलूक बि अलाह जी ठाहिया बि पाण अथसि, रिज़्क़ बि पाण ॾींदो आहे, मींहं बि पाण वसाईंदो आहे, पर कोन थो वसाए। रब ताला फरमाए थो त को चवे त वसायां न। अवां बि चओ रब खे, अदा वाह सुकी आहे, दरिया सुकी आहे, पाण वाझायूं पिया अलाह साईं, अॻे चवंदासीं ख़ुदा करे मींहुं थर ॾे वसे, हाणे छा था चओ? हिते वसे न, पर चओसि न, मिल था कयोसि। अल्लाह ताला जे हबीब करीम जी दरबार में सहाबी उथी अर्ज़ थो करे, हलकल माल वला याल या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब माल मरी वियो, फसल ख़तम थी आहे, असांजे मुल्क मां रत जी धप थी अचे, रहमत वारा नबी दुआ घुर। अल्लाह पाक जे हबीब करीम जी ज़ात खे हुन जे दाह ते अखियुनि में ॻोढ़ा वही आया। पाण जीअं जो मिंबर ते ख़ुदा जो रसूल बीठो आहे, उते अल्लाह जे हबीब हथड़ा खया। हदीस पाक में ईंदो आहे, आसमान में ककर जो नालो निशानी कोन्हे को, महबूब करीम जी ज़ात हथ मुबारक खणी अञा मुंहं मुबारक ते घुमाए बस कई आहे। साहबी तो चवे छॼ जेतिरी, छॼ जेतिरी या ढाल जेतिरी नंढड़ी ककरी मदीने जे शहर जे मथां ज़ाहिर थी आहे। महबूब ख़ुतबो पढ़ी अञा मुसल्ले ते आयो आहे त सॼो मदीनो मुजादा झुड़ सां छांइजी वियो आहे। महबूब अल्लाह अकबर करे निमाज़ शुरू कई आहे त मस्जिद नबवी जे छत मां पाणी वहण शुरू थी वियो आहे। देरी एतिरी आहे, चए थो ॾींदो आहियां पर को घुरे, ॾींदो इंशाअल्लाह। अल्लाह जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात सलाम वरायो आहे। सहाबी तो चवे ख़ुदा जो कसम आहे, रहमत वारे नबीअ जो चेहरो चंड खां सुहिणो, रहमत वारे नबीअ जो चेहरो सिज खां सुहिणो, नबी करीम जे रहमत वारो चेहरो सॼे जहान खां हसीनो जमील, पर पाण सलाम वराए जो वेठा असां ॾे मुंहुं मुबारक कयूं त ॾिठोसीं त रसूलुल्लाह जे पेशानीअ खे गप लॻी पई आहे। मींहं जी गप थी पई न साईं, त ख़ुदा जे हबीब वरी गप में सजदा कया। हबीबन करीमन पंहिंजे घर विया, मदीने में बारिश वधी वई, वादियूं वही वियूं, जबल वही विया, शहरनि में पाणी घणो थी वियो। 8 ॾियारा हलंदे हलंदे तव्हां त मथां ॿियो जुमो आयो आहे, पोइ उहो सहाबी आया, को ॿियो सहाबी आहे, वरी रहमत वारो नबी मिंबर जे मथां ख़ुतबो बीठो थो पढ़ाए पियो, अर्ज़ थो करे गरकल माल वल अयाल। ओ सोना नबी, अॻे भेरे त अर्ज़ पियो कोसे त बुख था मरूं, हाणे त ॿुॾऊं था, हाणे त ॿुॾऊं था। वारो कर, अदा मींहुं बंदि करण वारो केरु? जन खे 8 ॾींहं मींहुं छिलियो हूंदो, तन घटायो हूंदो। या अल्लाह साईं, या अल्लाह साईं। कॾहिं कॾहिं न 92 वारी बरसाति यादि अथव,
केॾो मुहजादा सॼा मुल्क डंडू ढोरा सॼो जहान गरक थी वियो माण्हू ॾाढायो दफ़न पढ़िया मौला बसि कईसे तौबा कईसे अब माण्हुनि वटि 8 ॾिहाड़ा मींहं जो वठो हूंदो सच ॿुधायो 8 ॾिहाड़ा असहाबनि मदीने वारनि मुस्लमाननि पंहिंजनि परावनि घटायो हूंदो ख़ुदा खे कोन ॻाल्हाईंदा हलो कोन घटायो हूंदऊं मुर्सियूं कयूं हूंदऊं दाऊं कयूं हूंदऊं मौला मींहं बंदि कर ऐं रब चवे थो आहियां बि साह जे रग खां वेझो पर बंदि कोन थो करे छाजे करे हिन में हिकमत आहे ओ मुजादा जलालुद्दीन रूमी लिखियो आहे ओ मुजादा तफ़सीर कबीर वारे लिखियो आहे मुंहिंजा बाल अल्लामा ख़फ़ाजी लिखियो आहे इन जे करे हुननि दाहूं बि कयूं पर मींहुं बंदि कोन पियो थिए जो रब पियो चवे त जंहिंजे चवण सां वसायो थम उन जे चवण खां सवा बंदि न कंदुसि कंहिंजे चवण सां वसाई महबूब जे चवण सां रब थो चए चवण हिकिड़े अबा तव्हां दुनिया में बि ॾिसंदा हो न वॾेरो कंहिंखे ॿधाईंदो आहे त सूबेदार एसी ताईं छॾींदो ई कोन्हे जेसिताईं उहो न चवेसि पोइ जेकॾहिं भला मिसाल हुनखे पैसा पैसा मिलंदा सूबेदार साहिबु खणी छॾण जी मूड में बि हूंदो पर चवंदो यार हाणे छॾियां थो पर वॾेरे खां मूंखे चवरा आहे छाजे करे त उन जे चवण सां ॿधो अथमि त छॾियां बि उन जे चवण सां थोरो उन ते कयां अल्लाह ताला रहमत वारो रब्बुल आलमीन आहे सॼे जहान जो मालिक आहे 8 ॾिहाड़ा माण्हुनि ॿाॾायो हूंदो पर अल्लाह पाक मींहुं कोन थो बसि करे 8 ॾिहाड़े सां बि उथी बि चए थो या रसूल अल्लाह हाणे त ॿुॾऊं था मुंहिंजे महबूब खे जॾहिं चए त ॿुॾऊं था पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा हवा अलैना वला अलैना ओ मुंहिंजा मौला हाणे मींहुं असांजे मथां न वसाए ॿाहिरि वसाए चौधारी वसाए जाॾे काॾे वसाए पर मदीने ते न वसाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी थो चवे असां ॾिसूं वेठा महबूब जाॾे आङुर कंदो पियो वञे ककर ओॾे भॼंदा पिया वञनि हेॾे हीअं जो इशारो कयूं त ककर हेॾे हलिया विया वरी हेॾे हीअं इशारो कयूं त ककर हेॾे हलिया विया ओभर इशारो कयूं त ओभर हलिया विया ओलह इशारो कयूं त ओलह हलिया विया साहबी थो चए त थोरी देरी कान थी मिंट थी आहे मदीनो ईअं पियो चिमके छो त जाॾे काॾे झुड़ ऐं मदीने में उस साहबी थो चए ईअं पियो चिमके जीअं कुकड़ जो आनो चिमकंदो आहे हिकिड़ी फुड़ी न पई वसे मालूम थो त मींहुं वसाईंदो अलाह आहे चओ केरु वसाईंदो आहे ॾींदो अलाह आहे बंदि बि अलाह कंदो आहे पर रब से चवंदो आहे त को चवे त कयां पंहिंजे महबूब जो चवणु कोन मोटाईंदो आहे मुंहिंजा अदा रब से फरमाए थो यूसुफ ज़ुलेखा खे जवान त मां कंदुसि पर को चवे त सलात बुलंद आवाज़ सां ॿियो दफ़ो सलात हबीब दे اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां ईमान त आंदई मुस्लमान त थी विया पर रोई 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 अखियुनि जी नज़र ख़तम थी वियसि नाबीन थी वई मौलाना अब्दुर्रहमान जामी ज़ुलेखा किताब में लिखियो आहे त हज़रत बीबी साहिबा जो एतिरो त ख़्याल ऐं शौक़ ऐं मुहबत हुई जो पोड़ी थियण खां पोइ नाबीन थियण खां पोइ हाणे ॾिसी त कान पई सघे यूसुफ खे बादशाही हुकूमत वई मुड़ुसु वियो तख़्त तां किरी पई पोइ जाथो न यूसुफ अलैहिस्सलाम जे अचण ऐं वञण जो रस्तो हो घोड़नि ते ईंदो वेंदो हो उते भूंगड़ी ठाहे झुगड़ो ठाहे वेही रही त दीदार नथो थिए पर यूसुफ जे घोड़नि जे टापुनि जो आवाज़ त ॿुधां पई पोइ जंहिंमहिल परे खां घोड़ा ईंदा हुआ आवाज़ ॿुधंदी हुई मौलाना जामी लिखे थो त हज़रत बीबी ज़ुलेखा जे अखियुनि मां दरिया वहंदा हुआ नाबीन थी वई आहे हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायुसि ज़ुलेखा घणो ई रुनी आहे घणो ई तोखे नी सूरन सतायो आहे हाणे तुंहिंजो भाग वरायां थो अल्लाह ताला नबी खे हुकुम थो फरमाए त नबी हाणे हिन जे लाइ दुआ कर अल्लाह ताला जे अमर सां यूसुफ अलैहिस्सलाम हथ खया ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ हथ खणण जी देर आहे
नबी सगोरे जे हथनि खे रब ख़ाली कोन थो मोटाए। उहा जेका 50-60 साल जी सूरनि जी मारियल सटियल कमज़ोर नाबीना थी वई आहे, ख़ुदा जे नबीअ जे दुआ सां मुजादा 14-15 सालनि जहिड़ी नौजवान जवान औरत बणिजी वञे थी वई। काॾे वियूं पीरियूं, काॾे वियूं मुजादा सूर दर्द रही आहे। अल्लाह ताला हुनखे हुस्न जमाल अॻे ई ॾिनो हो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन फरमायो, प्यारा यूसुफ क़दुरु कबो आहे, क़दुरु कबो आहे, सालनि खां तुंहिंजे दर ते वेठी आहे, हाणे वरी मां रब चवां थो त हिन जो क़दुरु कर मुंहिंजो तोखे अमुरा, तूं पाण हाणे हिन जे दर ते हली वञ। बालिका सही किसो मुख़्तसर ॻाल्हि इहा मूंखे मौज़ूअ में कान्हे पर अची वई त ॿुधायां, अॻिते तव्हांखे नतीजो ॿुधायां थो। अलाह जो नबी हली वियो, दुआ सां नज़र थी वई, जवानी अची वई। जमल यूसुफ अलैहिस्सलाम हुन जे मथां बीठो वञी त मां अलाह जे अमर सां आयो आहियां। ज़ुलेखा बिस्मिल्लाह करे उथी इस्तक़बाल कयो आहे, चई त मूंखे अलाह पाक जो अमर बि आहे त तो वटि अचां बि ऐं तोसां शादी बि कयां। ज़ुलेखा चयो त इहे त मूं ॾींहं रब खां घुरिया पे, अल्लाह ताला जो अमर थियो आहे त हाणे पंहिंजी शादी थींदी। शादी थी, जंहिं महिल लाॾ कोॾ सां हाणे अलाह जो नबी पैगंबर बादशाह बि आहे न, बादशाही बि हुनखे हुई, घर वठी आयो, शादी थी। ऐं मुंहिंजा दोस्तो अदीज़ो भेटाई चवंदो आहे, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल मिला हो त मन अंदर जी लोच मिलण सां माठी थिए। तलब हूंदी आहे त तलब में मज़ो ॿियो आहे, पर उहा तलब वारी शइ मिली वेंदी आहे त उहा शइ ख़तम थी वेंदी आहे। जमल बीबी ज़ुलेखा यूसुफ अलैहिस्सलाम जे घर आई आहे। हाणे ज़ुलेखा पाण खे भाग वारो भाए थी, उन जे झोलीअ में यूसुफ जहिड़ो नबी आहे। मुंहिंजा अदा पहिरीं राति सॼी राति कचहरी मुहबत में गुज़ारी अथनि, ॻाल्हियूं कंदे गुज़ारी अथनि। ॿियो ॾिहाड़ो थियो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम थियो आहे। अलाह पाक जे नबीअ जे दिलि में उहो साॻो इश्क जहिड़ो ज़ुलेखा खे यूसुफ जे लाइ हो, सो यूसुफ खे वरी ज़ुलेखा जे लाइ पैदा थी पियो। सॼो ॾिहाड़ो ॿियो ॾिहाड़ो बादशाही फ़ैसिलनि ते वियो ई कोन, सारो ॾिहाड़ो ज़ुलेखा वटि गुज़ारी। माण्हू चवनि छा? बहरहाल किसो मुख़्तसर, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿी राति थी, ज़ुलेखा खे चई भला हाणे अच त कचहरी कयूं। का राति पाण कचहरी कई आहे। ज़ुलेखा थी चवे अॼु तोसां कचहरी कान कंदा, सुभाणे कंदासीं। वरी सुभाणे थियो, भला हली आहे कचहरी कयूं, चए न वरी सुभाणे कचहरी कंदासीं। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो 40 ॾिहाड़ा गुज़री विया, बीबी ज़ुलेखा याकूब यूसुफ अलैहिस्सलाम जे वेझो कान थी अचे। अलाह ताला जो नबी चवे थो ॻाल्हि छा आहे? चवे थी ओ सोना यूसुफ, तुंहिंजो त बहानो हो, तुंहिंजे बहाने सां मूंखे मिठे रब जो इश्क लॻी वियो आहे। तुंहिंजो रुगो विच ते बहानो हो, तोनी बहाने जे करे जॾहिं तोसां विसाल थियो आहे त तो वारे विसाल खां पोइ मूंखे हाणे वरी ख़ुदा सां विसाल थी वियो आहे। ओ प्यारा यूसुफ जॾहिं ख़ुदा सां विसाल थियो आहे त उन ख़ुदा जे विसाल खां पोइ सोना यूसुफ तूं मूंखां विसरी वियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रे जिब्रील लही आयो आहे, अल्लाह पाक जे दरबार मां वही आयो आहे। ओ प्यारा नबी ज़ुलेखा के न्यापो ॾे। मुंहिंजा मौला कहिड़ो न्यापो ॾियां? न्यापो ॾींसि त ओ ज़ुलेखा तोखे मूं वटि अचणो पवंदो। अलाह ताला जो अमर आहे। मूंखे रब करीम जी ज़ात ॿुधायो आहे त तोखे ज़ुलेखा जे पेट मां मां ॿ पुट ॾींदुसि जेके ॿई नबी थींदा। ॿई नबी थींदा। तंहिंजे करे ज़ुलेखा खे चवण त हाणे अचणो पवंदो तोखे। अलाह ताला जो अमर ॿुधई। उन खां बाद में ज़ुलेखा चए थी जे अलाह जो अमर आहे त मां तोसां कचहरीअ जे लाइ अचण जे लाइ तयारु आहियां। पर प्यारा यूसुफ हाणे तो वारी तमन्ना कान रही आहे। मुंहिंजा भाउ, जॾहिं कंहिं बाने जे दिलि में अलाह पाक जो इश्क पैदा थींदो आहे, तक़वा ऐं परहेज़गारी पैदा थींदी आहे त मास अलाह खे विसारे छॾींदो आहे, पंहिंजे हिकिड़े रब जे तरफ़ मुतवजो हूंदो आहे। पोइ जॾहिं पंहिंजे रब ॾे मुतवजो हूंदो आहे त रब चवंदो आहे इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अवां मां मूंखे वधीक हो प्यारो हूंदो आहे, अवां मां उन खां वधीक मां मुहबत कंदो आहियां, अवां मां उन सां वधीक मुंहिंजो शौक़ ऐं प्यार हूंदो आहे जेको तव्हां में वधीक मुतक़ी ऐं परहेज़गार हूंदो आहे, जेको रब खे भाईंदो आहे। रब चए थो मां उनखे भाईंदो आहियां। हे ज़रियो आहे
हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो हिते छॾियूं था, अॻिते पोइ वरी कंहिं ॿिए दफ़े, पर इहा ॻाल्हि हिते ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त अलाह ताला जो इश्क ऐं मुहबत लॻे त ज़ुलेखा जहिड़ी आशिक़ औरत खे यूसुफ जहिड़ो हसीन बि विसरी थो वञे पियो, छो त अलाह ताला जे ज़ात बाबरका जो इश्क ऐं मुहबत अहिड़ी आहे। रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे, उज़्कुरुल्लाह हत्ता युक़ालु अन्नकुम मजनून। रब चवंदो आहे मुंहिंजा बाना मां रब खे एतिरो यादि कर, एतिरो मुंहिंजो ज़िक्र कर, एतिरो मुंहिंजे ज़िक्र में मस्त थी वञ जो ॾिसण वारा ॿुधण वारा चवनि त ही चरियो आहे। हज़रत बायज़ीद बिस्तामी फरमायो आहे त मां राति जो ख्वाब में सुतो पियो आहियां, ख्वाब में सुतोसि, मुंहिंजो अज़ीज़ हो, माइट हो, दोस्त हो, हज़रत मारूफ़ करखी रहमतुल्लाह अलैह, उहो जहान छॾे वियो हो, गुज़ारे वियो हो। राति जो निंड पियो आहियां, सुतो पियो आहियां, ख्वाब पियो लहां, इल्हाम पोइ मूंखे थिए। कहिड़ो इल्हाम थियो? ओ बायज़ीद तूं हल अलाह जे दरबार में। जो मां ख्वाब में ख़ुदा जे दरबार में वियो आहियां, उते ख़ुदा जे दरबार में वियुसि त मां चयो मुंहिंजो माइट काथे आहे, मारूफ़ करखी दरवेश बुज़ुर्ग काथे आहे, जेको जान छॾे दुनिया गुज़ारे रब जी दरबार ॾे आयो आहे, हुनखे विसाल थियो आहे, उहो किथे आहे? फ़रिश्तनि चयो थोरो मथे वाझाए। मुंहिंजा दोस्तो हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मां हज़रत मारूफ़ करखीअ जे रूह खे ॾिठो, पंहिंजा ॿई हथ मथे करे अलाह जे अर्श में झलियो बीठो आहे, ॿई अखियूं हुन जूं मथे आहिनि, मलाइकनि ॾे कोन थो वाझाए, मुॾे कोन थो वाझाए। मां पुछो छा सबबु आहे? मलाइकनि चयो त मारूफ़ करखीअ खे अलाह पाक जो इश्क हो, उन अलाह जे इश्क में पहुतो आहे, हाणे ॿिए ॾे वाझाए ई कोन थो पियो। अखियूं उहे धार जैसां पसी पिरीअ खे, हा न, अखियूं कहिड़ियूं हुजनि जंहिंसां हक़ीक़ी माबूद रब मिले। अखियूं उहे ई धार जैसां पसी पिरीअ खे, ॿिए ॾे कीम वाझाए जो सजण रीसाड़ा घणा। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। ॾाढे ॾाढे मोहब्बत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। शाह साहब वरी ॿी मज़ेदार ॻाल्हि फरमाए थो त अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकियां, अखियुनि में थी वेह, अखियुनि में। माण्हू चवंदा मूंखे दिलि में, चए थो न अखियुनि में। अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकियां, छपर ढकियां सम्झो था, अखियूं बूटियां, छपर ढकियां माना हे जेके मथियां आहिनि अखियुनि जा हिसा, हिनखे छपर चइबो आहे। चए थो अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकियां, छो तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो, तोखे न ॾिसे ॾेहो, याने मां तोखे अखियुनि में अंदरि पूरे लिकाए जो छॾियां त तोखे ॿिया ॾिसंदा ई कोन, ऐं वरी मुंहिंजूं अखियूं जे पूरणियूं हूंदियूं त वरी मां ॿियो बि कोन ॾिसंदुसि, बसि तूं मूंखे ॾिसी मां तोखे ॾिसां। बाने जो कमु इहो हूंदो आहे, जॾहिं अलाह जे इश्क ऐं मुहबत में फना थींदो आहे। मुंहिंजा दा फना वारे टाइम ते अलाह पाक जा बाना इन्ही मक़ाम जा साहिब हूंदा आहिनि, पुट विसरी वेंदा आहिनि, औलाद विसरी वेंदी आहे, घर बार विसरी वेंदो आहे, अज़ीज़ क़रीब विसरी वेंदा आहिनि, ताल्लुक़ दुनिया जा ताल्लुक़ ख़तम थी वेंदा आहिनि, का शइ यादि कान हूंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन जे तलब तमन्ना में रब्बुल आलमीन जी ज़ात हूंदी आहे। अलाह ताला फरमाईंदो आहे ही तरीक़ा आहे, रोज़ो आहे, ही हज आहे, ही ज़कात आहे, ही रमज़ान आहे, ही फलाणी ॻाल्हि आहे, इहे सभु बहाना बनाया अथमि त कॾहिं न कॾहिं मिड़ई दुनिया खां ताल्लुक़ छिनी मां अलाह पाक जे दरबार में अचो, माना जेके 4 घड़ियूं तोखे मिली वञनि, मुंहिंजा दाब यक ज़माना सोहबत बा औलिया बहितर अज़ 100 साल ताअत बेरिया। जेकॾहिं कंहिं वलीअ जी सोहबत में हिकिड़ी घड़ी माण्हू वेंदो आहे त 100 साल जी इबादत जेतिरो अजर हूंदो आहे, पर जेकॾहिं वलीअ खे छॾे अलाह जे ख़ुदि दरबार में पहुची वञे, जेकॾहिं वलीअ जी सोहबत जी हिकिड़ी घड़ी 100 साल जे बराबरि आहे, त अलाह पाक सां ख़ुलूस सां पहुचण में हिकिड़ी घड़ी करोड़नि सालनि खां मथे आहे। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे फिक्र सातिन
खैरुम मिन इबादत अल्फ सनतिन। हिकिड़ी घड़ी फिक्र पंहिंजे रब जो करे, हिकिड़ी घड़ी पंहिंजे रब ॾे मुतवजो थिए त हिकिड़ी घड़ी वारो फिक्र 1000 साल जे इबादत खां भलो आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने में पोएं ॾहाके में एतिकाफ़ वेहणो हूंदो आहे। जंहिंखे ख़ुदा नसीब कयोसीं अल्हम्दुलिल्लाह वेठा आहिनि। एतिकाफ़ जो मतिलबु छा आहे त बसि ज़रूरत जेका इंसान खे आहे, कहिड़ी तबई ज़रूरत, पेशाब लॻे तबई ज़रूरत आहे ॿाहिरि वञे, काकूस आयो तबई ज़रूरत आहे ॿाहिरि वञे, बाक़ी ॿियो को हुकुम ई कोन्हे त ॿाहिरि न वञ। खाओ बि उते, सुम्ह बि उते, वेह बि उते। 20 तारीख़ जो रोज़ो छोड़े शाम जो वेह, 10 रातियूं थियनि तुंहिंजी मर्ज़ी, 9 रातियूं थियनि, 29 थिए, 30 थिए, रमज़ान शरीफ़ पूरो थिए, ईद जो चंड बीठो, हाणे ॿाहिरि निकिर। इहे रातियूं पोयूं तूं अलाह पाक जे लाइ पाण खे अकेलो करे वेहार। अलाह साईं खे कहिड़ो फ़ाइदो थियो? हिकिड़ो वीचारो ॿधो वेठो आहे मस्जिद में, फ़ाइदो ख़ुदा खे कहिड़ो थियो? अलाह ताला फरमाईंदो आहे मूंखे फ़ाइदो कोन्हे, बाना मां चवंदो आहियां त दुनिया जा लाॻापा लाहे, ताल्लुक टोड़े, बनी आहे, ज़मींदारी आहे, दुकानदारी आहे, बचा ॿार आहिनि, घर आहे, कारोबार आहे, माण्हू उहे बि जाइज़ तरीक़े सां कमु कंदो भली करणु खपनि। पर अलाह ताला फरमाए थो जाइज़ कम बि छॾे। इहे 10 ॾिहाड़ा या 9 ॾिहाड़ा मां रब करीम जे इबादत जे लाइ वेह, मां अलाह ताला तोखे नी हिकिड़े ॾहे जे एवज़ में सॼे साल जे इबादत जो सवाब ॾींदो आहियां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी घरवारी अम्मा आयशा फरमाईंदी आहे त महबूब करीम जी ज़ात पाण बि एतिकाफ़ में वेहंदा हुआ ऐं उम्मत खे गोया सबक़ ॾींदा हुआ त तव्हां बि वेहो। इन में इहो सर्फ फ़लसफ़ो इहो आहे त एतिकाफ़ वारो इहे चंद ॾिहाड़ा जेके बि रमज़ान जा हुनखे मिलनि था, इहे पाण खे ख़ाली ज़हन थी करे, सॼे कारोबार खे फिटो करे, हर शइ पंहिंजे दिमाग़ मां कढी हिकिड़े रब जे दर ते वेहे थो। बेटा साहिब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे, छा खां वञी छो तूं बेली बीं ॿियनि जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, पोइ सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अल्लाह सी। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, अल्लाह ताला फरमाए लअल्लकुम तत्तक़ून, अव्हां खे तक़वा मिलंदी, परहेज़गारी मिलंदी रोज़नि सां, रमज़ान सां। अल्लाह पाक जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी मेराज ते वञनि था पिया। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे लाइ क़ुरान थो फरमाए लिनुरियहू मिन आयातिना, महबूब खे मेराज असां इन्ही जे लाइ करायो आहे त पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। अलाह सी मुल्क घुमाइण पियो वठी वञेसि, लिनुरियहू मिन आयातिना, पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारींदा वञूं। हबीब हलंदो वियो आहे, हिकिड़ी जाइ ते हबीब जो गुज़र थियो आहे, जिब्रील गड्डा महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे मलाइकनि जी जमात नज़र आई आहे। उहे अलाह जा मलाइक रब्बुल आलमीन जे हुज़ूर में क़याम जे सूरत में बीठा आहिनि, इबादत बीठा था कनि पिया, सफ़ूं ॿधियूं बीठा आहिनि, हिकिड़ो नाहे, 100 नाहे, हज़ारनि जे तादाद में आहिनि। नूरानी मलाइकनि जी जमात आहे, बीही ख़ुदा जी इबादत कनि था। जॾहिं हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे मलाइक नज़र आया, पाण बीही रहिया, जिब्रील चयोसीं हलो, पाण फरमाइनि था तरस। साईं छो तरसो था? इहे मलाइक ॾिसां रुकू कंदा, उन खां पोइ सजदो कंदा, उन खां पोइ अतहियात में वेहंदा, उन खां पोइ सलाम वराईंदा। इहा अलाह जी इबादत मलाइकनि जी त ॾिसां, अबू बकर जी बि ॾिठी अथमि, उमर जी बि ॾिठी अथमि, उस्मान जी बि ॾिठी अथमि, हैदर करार जी इबादत बि ॾिठी अथमि, पंहिंजे मांजे उम्मत जे निमाज़ुनि जूं बि निमाज़ूं ॾिठियूं अथमि। पर मां चाहियां थो त हे मलाइक अलाह जा पाक आहिनि, इन्हनि जी बि इबादत ॾिसां, तकड़ न कर। हाणे बीठा आहिनि, ॼाण रुकू कयूं, ॼाण सजदो कंदा, ॼाण वेहंदा, निमाज़ पूरी कंदा, पोइ अॻिते हलूं था। जिब्रील अर्ज़ो करे या रसूल अल्लाह, तव्हां खां अॻु में आदम खां वठी करे 6000 साल थिया आहिनि, इन दग सां ईंदो वेंदो आहियां, पर इहे मलाइक 6000 साल खां वठी करे बीठल ॾिठा अथमि, रुकू कनी कोन था। इहे बीठा आहिनि, बीठा आहिनि, हा साईं बीठा आहिनि। कॾहिं भला रुकू कंदा? चए रुकू कंदा जॾहिं रुकू जो अमुर थिए न। कॾहिं अमुर थींदो न? अल्लाह ताला जल जलालु मन वालो जो फ़रिश्तो अर्ज़ थो करे, जॾहिं जहान जे कारखाने खे ख़ुदा ख़तमु करे क़यामत आणींदो, तॾहिं हुकुम थींदो।
पोइ त बीहणी अजाए वाह लॻते हलूं। महबूब जी ज़ात बाबरकात अॻिते वधिया। वरी हिकिड़ो मक़ाम आयो, हिकिड़ी मंज़िल आई जिथे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे उन्हनि मलाइकनि जहिड़ा ॿिया मलाइक रुकूअ में नज़र आया। सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह ॾींहं थधा आहिनि, पर साईं टे पहरी खां पोइ अहिड़ी हालत आहे, मानीअ खे पकोड़नि खे चांवरनि खे ईअं था फ्री वेहूं बसि जहिड़ी तस्बीह पढ़णी हुजे बसि। आहे न उहो मवाली वीचारे को रखियो हो रोज़ो, हुयो को हाड़ जो महीनो, तो अची हुनखे भंग जी बाड़ लॻी, अची तंग थियो। सिज अञा थोरो लड़ियो ई कोन त कूंडो डंडो ठाहे तयारु करे सज ॾे वेठो निहारे। हाणे त सिज त पंहिंजी मर्ज़ी सां वञे न बा। मवाली कावड़ में चयो, अड़े टंगियल लह, सिज खे चवे हो टंगियल लह मारे विधो थी। हाणे पर सिज त पंहिंजे मर्ज़ी सां लहे न साईं। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां लथो, तयारु लॻो ठो होॾां मुला खे अलाह अकबर खणंदे ई कूंडो खणी बूथ ते चढ़। इंतज़ार आहे न साईं। हालांकि एतिरी बुख उञ बि कान्हे, थधि लॻी पई आहे, पर वरी बि अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह असांजा मुस्लमान चाक चौबंद ख़ुशि चङा भला। अलाह शल हिदायत करे चओ आमीन। रखनि त रोज़ो कोन पर हयाउ बि कोन। ऐं वरी होटलनि वारनि खे त अलाह से इजाज़त ॾेई छॾिया, तव्हां परदो टंगियो, अंदरि अलाह आहे ई कोन, परदो हणी छॾियो। हुकूमत वरी छा थी चए, बाबा लेसन वठो। छा कयो? लेसन वठो, पोइ तव्हांखे हर शइ जाइज़ आहे। बाजा जेकॾहिं जुआ हले, बाबा हिनखे लेसन मिलियल आहे। जेकॾहिं मोहताज कंहिंजा ते ढगनि जी गोच, बाबा लेसन मिलियल आहे हिनखे। जे रमज़ान जी बेहरुमती रोज़ो पियो माण्हू अंदरि वेठा बेहर हयाई सां खाइनि, चए लेसन मिलियल आहे। लेसन त मिलंदो आहे न बाबा। वीचारे नवाज़ शरीफ़ खे सज़ा लॻी, कोरटे हाय कोरटे मिल्कियतूं ज़ब्त, वरी जो लेसन मिलियो त मुल्क सॼो इहो थो वञे पियो। लेसन आहे न साईं जंहिंखे मिले। हाणे दुआ कयो त परवेज़ खे बि लेसन मिले। ख़ुदा पाड़ पटे ज़ालिम जी। अहिड़ो निभागो पेर लॻो आहे निभागे जो, जीअं आयो आहे अॻे साल फुटनि जो अघु चट, हाणे वरी साल रहियो आहे त पाणी मुल्क मां चट। अलाह साईं शल इन खे बि को लेसन वठाएसि। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अॻिते वधियो आहियां त मलाइक रुकू में बीठा आहिनि, चवनि था सुबहान रब्बियल अज़ीम। चओ चओ सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम। हबीबन करीमन जिब्रील खे चयो, यार जिब्रील हिननि हाणे रुकू कयो आहे, भला इहे त सजदो कंदा। चवे थो क़िबला न न हलो, इहे बि मां 6000 साल खां वठी करे रुकूअ में थो ॾिसां, क़यामत ताईं रुकूअ में हूंदा। पाण अॻिते हलिया, वरी ॿी जमात नज़र आई आहे जेका सजदे जी हालत में आहे। चवनि पिया सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। हबीबन फरमायो जिब्रील भला हाणे इहे सजदे में आहिनि, हाणे सजदे मां उथंदा वांदा थींदा, इन्हनि खे निहारियूं। हबीबन खे अर्ज़ो करे, या रसूल अल्लाह इहे बि 6000 साल खां वठी करे सजदे में ॾिठा अथमि, क़यामत ताईं सजदे में हूंदा। वरी चौथी जमात आई आहे, हबीब पाक जी ज़ात बाबरकात उतां गुज़र फरमायो आहे। अञा जो वाझाइनि त उहे वरी वेठा न तहियात में तहियात वेठा पढ़नि। हबीबन करीमन फरमायो भला इन्हनि खे ॾिसूं, हाणे त सलाम खे वेझान। जिब्रील थो चए, या रसूल अल्लाह न न, इन्हनि जो इहो ई हाल आहे, 6000 साल खां ॾिसंदो पियो अचां, अॼु खां तो ताईं बि मुंहिंजा हबीब एतिरो टाइम गुज़रियो आहे। अलाह पाक जो मुराद क़यामत ताईं इन हाल में हूंदा। पंहिंजे सफ़र खे जारी रखो, इहे सलाम हाणे कोन वारींदा। जमल महबूब या ॻाल्हि ॿुधी आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीबन करीमन जे अखियुनि मां लुढ़क वही आया। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला,
मुरादे गरीबों की बरलाने वाला, वो अपने पराए का गम खाने वाला, मुसीबत में गैरों के काम आने वाला। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। ओ मोमिनो, मां तव्हां खे अहिड़ो मुहम्मद मिठो नबी रहमत वारो ॾिनो आहे जो अव्हां खे घर में कंडो पेर में लॻंदो। अल्लाह ताला फरमाया तो अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। रहमत वारे नबी जी ज़ात एॾो रहमत वारो आहे जो कंडो तोखे लॻंदो आहे, ॾुख तोखे थींदो आहे, सूर तोखे पवंदो आहे, वेठो शाहपुर में हूंदो आहे, पर न तुंहिंजे सूर जी ख़बर मुस्तफ़ा खे उते पइजी वेंदी आहे। अल्लाह पाक पाण खे नबी त तमामु भलो ॾिनो आहे, पंहिंजो ताल्लुक त रब अहिड़े नबी सां ॻंढियो आहे जो चओ सुभान अल्लाह, पर पाण पांध छिनियो वेठा आहियूं। चऊं था नबी खे असांजे हाल जी ख़बर ई कान्हे। नबी मदीने में, असां हिते, असांजे नबी खे कहिड़ी ख़बर, छा कंदो असांखे नबी? क़ुरान खां पुछ, क़ुरान खां अदा, क़ुरान त पढ़नि। अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम, अव्हां जी तकलीफ़ नबी खे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। बुखारी जी हदीस आहे, रसूलुल्लाह नमाज़ बीठो थो पढ़ाए, पाड़े में हिकिड़े सहाबी जो घर आहे। ओ सहाबी सगोरो इब्तिदा शुरूआत वारे ज़माने में महबूब करीम जा सहाबी बि नमाज़ पढ़ंदा हुआ, ऐं सहाबियाणियूं औरतूं उन्हनि जे लाइ वरी पर्दे जो बंदोबस्तु धार जाइ ठहियल ही मस्जिद नबवी में, उहे बि अची महबूब जे पुठियां नमाज़ पढ़ंदियूं। त हबीबन करीम जो नमाज़ पढ़ाइण शुरू कई। असहाबी बि घर छॾे मस्जिद में आया, उहा माई सगोरन बि अची मस्जिद में बीठी नमाज़ पई पढ़े। नंढड़ो ॿारड़ो जो घर छॾे आई, महबूब पहिरीं रकात या ॿी रकात में हन, बुखारी में अचे तो ॿार जो कमु आहे, ॿार रोअण शुरू कयो। हबीबन करीमन तकड़ में जल्दी जल्दी में नमाज़ पूरी कई आहे। नमाज़ पूरी फरमाए, पाण फरमाइनि था, इन बचड़े जी माउ खे चओ जल्दी वञे, बच्चो रोए थो, मूंखे ॾुख थो थिए। बच्चो रोए घर में, ॾुख रसूलुल्लाह खे थिए। अदा जेको सरापा रहमत हुजे, पेरनि खां वठी करे मथे ताईं, मथे खां वठी पेरनि ताईं रहमत ई रहमत। ॿुधाए उनखे तुंहिंजे मुंहिंजे हाल जी ख़बर आहे या न आहे? एतिरे क़दुरु ख़बर आहे जो हज़रत इमाम ग़ज़ाली चवंदो आहे, उज़ुर फी क़ल्बिक शख़्सहुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ नमाज़ी, मां इमाम ग़ज़ाली तोखे चवां थो, जॾहिं अतहियात पढ़ंदो आहे, अतहियात वारे टाइम ते चवंदो आहे, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उन टाइम ते ईअं भाइजां त मुहम्मद करीम तोसां नमाज़ में तुंहिंजे दिलि में गॾु आहे, ऐं ईअं भाइजां त मां सलाम चवां थो, मुंहिंजो मुहम्मद करीम मुंहिंजो सलाम ॿुधे बि थो त वर्दी बि ॾिए थो। रुगो शाहपुर वारनि खे हुकुम आहे या मदीने वारनि खे बि आहे? ॻाल्हाईंदा हलो। मदीने वारनि खे बि आहे, भला मके वारनि खे बि आहे, सॼे जहान खे आहे न। पोइ अलाह ताला जो हबीब माना सॼे जहान सां गॾु आहे न। पंहिंजे महबूब करीम जी ज़ात सभई छा चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अलाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ु न आहे। मुहम्मद करीम अलाह जो रसूल आहे। चओ या हुयो? छा में चवंदो आहे? कलमे में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। कराची वारो बि चवे, पेशावर वारो बि चवे, हिंदुस्तान वारो बि चवे, चाइना वारो बि चवे, मके मदीने वारो बि चवे, उन ज़माने में बि चवंदा हुआ, अॼु बि चवनि था, क़यामत ताईं चवंदा त मुहम्मद आहे या हुयो। मुला खे त कलमे जी माना बि नथी अचे, सदाए त पाण खे वॾो डींग थो पियो, चवे थो त मां सभु कुझु आहियां। हाणे असांजे शाहपुर चाकर में हिकिड़ो जलसो थियो, 2-3 ॾिहाड़ा थिया, चएसीं अली साईं जो ॾींहुं था मल्हायूं। कंहिंजो ॾिहाड़ो?
तव्हां बहराड़ी आहे हुनखे ख़बर कान्हे, शहर वारनि खे ख़बर आहे। अली साईं जो ॾियारो, कंहिंजो ॾियारो? चओ चओ, कंहिंजो ॾियारो? ॾाढी ख़ुशी थी अल्हम्दुलिल्लाह, मां जो कुझु त मुला सुधरिया आहिनि। कंहिंजो ॾींहुं साईं? हाणे तव्हां खां पुछां थो त अली मथे या रसूलुल्लाह मथे? अलीअ जो ॾियारो मल्हाइणु जाइज़ आहे, बाक़ी रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइणु हराम आहे। कहिड़ो ख़ुदा दिमाग़ ॾिनो अथनि, कीअं ख़ुदा अकुल खसे छॾियो त अलीअ जो ॾियारो मल्हायो बाक़ी रसूलुल्लाह जो न मल्हायो। पर शुक्र अदा चइबा भुली भुली भाण आई। इंशाअल्लाह हेल साल अली जो ॾियारो मल्हायो अथनि, वरी उस्मान जो मल्हाईंदा, हेठां मथे चढ़ंदा, पोइ वरी हज़रत उमर जो, पोइ वरी हज़रत अबू बकर जो। नेठि ख़ुदा कंदो त रसूलुल्लाह जो मीलाद बि मल्हाईंदा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़ मुस्लमान, हबीबन करीमन जी ज़ात सलाम मराए पाण फरमाइनि था जल्दी कयो, जल्दी कयो। इन माईअ खे चओ बचड़ो रोए थो, उनजे रोवण सां मां मुहम्मद करीम जे दिलि ते असर थो थिए। यानी कंहिंजो बच्चो, कंहिंजो माउ, कंहिंजी उनखे थोरो रोअण ॿारड़े खे आयो आहे त हुज़ूर खे रोअण अची थो वञे। पाण करीमन जी ज़ात बाबरकात जमल मलाइकनि जे इन फ़ौजुनि खे अहिड़े नमूने सां ॾिठो आहे, आख़िर में पाण रोई ॼनि था। जिब्रील थो चए लिमाज़ा तबकी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा हबीब अवां जा नेण मुबारक पाणीअ सां भरिजी आया आहिनि, ॻाल्हि रोवण जी कहिड़ी आहे, छो था रोवो? पाण फरमाइनि था जिब्रील जेतिरी महिनत घणी ओतिरो फल घणो। हारी आयो न, जे ॿ टे गोबर हणंदा हो त बनी भलो न थींदी आहे, मुंहिंजा दा DAP विझंदा हो त बनी भली थींदी आहे, पाणी टाइम ते ॾींदा हो त बली भली थींदी आहे, उन में यूरिया विझंदा वेंदा हो, सार संभाल कंदा हो, जेतिरी महिनत ओतिरो नफ़ो घणो। हबीबन करीमन फरमाया जिब्रील जेतिरी महिनत घणी ओतिरो नफ़ो घणो। तो त चयो आहे हिते मलाइक 6000 साल खां बीठा आहिनि, पर तोखे इहा बि ख़बर कान्हे त कॾहिं शुरू थिया आहिनि। तोखां त अॻे हे बीठा आहिनि, किरोड़े साल खां बीठा आहिनि। हिननि केॾी महिनत कई आहे, किरोड़े साल रब जे इबादत में बीठा आहिनि, केॾो हिन खे वॾो सवाब मिलंदो। मुंहिंजे उम्मत जा वीचारड़ा 20 साल त जवानीअ में विया, 25 साल त मस्ती में विया, 30 साल त मुंहिंजा दा ठेंगनि टपनि में विया, आख़िरकार लुडी लुडी 40 साल खां पोइ हाणे कमज़ोर थींदो आहे। पोइ वरी कॾहिं कॾहिं मस्जिद में जुमाणे चंडराणे अचणु शुरू थींदो आहे, जुमे ते आयो, ईद ते आयो, आहिस्ते आहिस्ते पोइ अञा वरी पोड़ो कमज़ोर थींदो, पोइ हाणे खंगी खुड़की वरी मस्जिद में ईंदो, निमाज़ पढ़ंदो, वधि में वधि या ॿी 10 साल 15 साल। काॾे मलाइकनि जा किरोड़े साल वारी महिनत, काॾे मुंहिंजे गुनहगार उम्मत जा 10 साल। रोवां थो पंहिंजे उम्मत जे हाल ते त मुंहिंजे उम्मत खे सवाब थोरो मिलंदो, छो त महिनत थोरी सवाब थोरो। इन्ही जे करे मूंखे हाणे हिते अर्श ते बि पंहिंजी उम्मत यादि आई आहे। मुंहिंजे हबीब अञा ॻोढ़ा उघिया ई कोन्हनि के। अल्लाह पाक आयत नाज़िल फरमाई इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। ओ मुंहिंजा हबीब इन्हनि मलाइकनि खे किरोड़े साल बीहारे 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 पोइ सवाब थो ॾियां, पर मां मोहम्मद करीम तुंहिंजे सदके तुंहिंजे उम्मत खे क़द्र जी रात ॾिनी आहे, जेका इन मलाइकनि वारनि हज़ारनि सालनि खां हिकिड़ी रात भली आहे। हाँ, हिकु रांझू लखां दा वटि। मुंहिंजा हबीब तुंहिंजे उम्मत जे लाइ इहा लैलतुल क़द्र जेका आहे खैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीननि खां भली आहे। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र। हिते त मलाइक पाण बीठा था अकेला, लाला कनि, सजदा कनि, बातू कनि, रुकूअ में क़याम में बीठा आहिनि, पर जेका तुंहिंजे उम्मत खे रात ॾिनी अथमि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह, जिब्रील मलाइकनि जे फ़ौजुनि सूदो लही उम्मत जो सवाब ॾिसण ईंदो आहे। एॾी त वंड वंड बि आहे, एॾो त इनाम मिलंदो आहे, एॾी त ख़ुदा जी नेमत थींदी आहे, एॾो त तुंहिंजे उम्मत ते मां राज़ी थींदो आहियां। उन क़द्र जे रात में मुंहिंजा हबीब तूं रो न, तुंहिंजे उम्मत जो मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे। हे हज़ारे किरोड़े साल बीहंदा, तुंहिंजो उम्मत हिकिड़ी रात जाॻंदो, बेड़ा ई पार। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे इन मां मालूम ईअं थियो त उहा राति कहिड़ी आहे? उहा राति आहे रमज़ान शरीफ़ जी। हुज़ूर से फरमाइनि था 21 जी राति बि थी सघे थी, 23 जी राति बि थी सघे थी, 25 जी राति बि थी सघे थी, 27 जी राति बि थी सघे थी, 29 जी राति बि थी सघे थी। हबीब करीम जी ज़ात खणी हिकिड़ी चवे हा, 5 छो चयईं? जागो था, सम्झो। अदा महबूब खणी चवे बाबा फलाणी राति त थी सघियो पे या न? बाबा फलाणी तारीख़ अथव बसि, पर न पाण फरमायो त न, पोएं 10 में 21 वारियूं रातियूं ॻोल्हियो, 21 वारियूं, 21, 23, 25, 27, 29। साईं छो भला हिकिड़ी राति नथो ॿुधाए? पाण फरमाइनि था ॿुधाईंदोसांव त तव्हां हिकिड़ी राति जाॻंदव। ईअं न साईं, जुमे जी ख़बर आहे त जुमो फलाणे ॾींहुं आहे, त तव्हां जुमे ते अचो था, हूअं कोन था अचो। जुमो मुक़ररु आहे त अचो था न, मुक़ररु हूंदो त अचो वरी कोन ईंदो। मवाली पुछो ॿिए मवाली खां, यार जुमो कॾहिं पढ़ियो हुअसीं? चई सम्झां थो त अंगारे जो ॾिहाड़ो। कोन्हे वीचारनि जो हाल आहे बा। ये बि असांजे मुआशरे जो हिसो आहिनि, ख़ुदा को राम करे दुआ कयो सुधरी पवनि। अल्लाह ताला जे हबीब फरमाया त तव्हांखे राति न मुक़ररु करे ॾियां हा त फलाणी, त तव्हां जाॻो हा, वरी कोन जाॻो हा। पोइ सी भला 5 रातियूं छो थो जाॻाई? पाण फरमाए था 5 जाॻो, 21 बि जाॻो, 23 बि जाॻो, 25 बि जाॻो, 27 बि जाॻो, 29 बि जाॻो। राति हूंदी हिकिड़ी, ये 5 ई रातियूं न हूंदियूं। क़दर जी राति हूंदी हिकिड़ी, पर मुंहिंजे सदके अलाह ताला नी 5 रातिनि जाॻण जे करे 5 क़दर जे रातिनि जो सवाबु ॾेई छॾींदो आहे। छो त हे रातियुनि खे, उन राति खे ॻोल्हण लाइ जाॻो था न साईं, उन राति खे ॻोल्हण जे लाइ जाॻो था। तंहिंजे करे मां रब जी ज़ात कंहिंजो पोरियो ज़ाया कोन फरमाईंदो आहियां। मां रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालो अव्हां खे इहे 5 ई रातियूं जेके आहिनि इन्हीअ जे करे जाॻाइण जो हुकुम थो कयां त जीअं 5 ई रातियूं जाॻियो त तव्हांखे 5 क़दर जे रातियुनि जो सवाब अता थी वञे। हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदा आहिनि, क़दर जी राति जी फज़ीलत मां कहिड़ी ॿुधायां? ख़ुदि ख़ुदा थो चवे ख़ैरुम मिन अल्फ शहर। जेकॾहिं 1000 महीना माण्हू जाॻंदो त ख़बर अथव त 1000 महीननि जा साल घणा थींदा? मां सम्झां थो त 83 साल ऐं 4 महीना थींदा। साल में घणा महीना? घणा बा घणा महीना? साल में घणा महीना? 12। हाणे इन 12 खे मुंहिंजा 1000 सां मुंहिंजा तव्हां तक़सीम कयो त तक़रीबन मां अंदाज़ो लॻायो आहे, पक न आहे पर सम्झां थो त 83 साल ऐं 4 महीना थींदा। केॾो ख़ालिक जो करम आहे जो हिकिड़ी राति जाॻ त 83 साल जे जाॻण जो सवाबु। मां सम्झां थो हिते पंहिंजे मस्जिद में 83 साल जो को बि कोन हूंदो। 50, 60, 70 साल छिके त हाणे वधि में वधि चाचो कुराड़ो थो ॾेखारिजे, पर इहो 60 खां मथे 50 खां मथे हूंदो। ओ मुंहिंजा मिठड़ा, हाणे हेॾो रब्बुल आलमीन जो हबीब ऐं क़ुर थो चवे त तूं हिकिड़ी राति जाॻ त तोखे 83, 83.5 साल जेतिरो सवाब अता फरमाया। पर वरी जे 5 ई रातियूं जाॻ त वरी 5 सां ज़रब कर 83 खे त केतिरा साल थी विया? 7 सालनि जो सवाब हिकिड़ी राति जे सदके। ऐं सदके कंहिंजे? चओ आमना वारे लाल जे सदके। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। सलाह 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 मुंहिंजे हबीब ते। अव्हां खे हमेशह दावत ॾींदा आहियूं, हिन साल बि दावत हुजेव। 27 जी राति असां वटि जलसो थींदो इंशाल्लाह। ईंदव न इंशाल्लाह ताला? इंशाल्लाह अचो। 27 जी राति तव्हांखे मुंहिंजा दोस्त अलाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियूं ऐं इंशाल्लाह ताला सुबुह जो रोज़े जो बंदोबस्त बि आहे। जेके दोस्त ॿाराड़ी जा ईंदा, महिमान ईंदा, इंशाअल्लाह ताला उनखे रोज़ो बि सुबुह जो रखाईंदासूं। राति जो अलाह जो क़ुर ॿुधो, राति जो वाइज़ नसीहत ॿुधो ऐं राति जो 27 जी राति पाण वटि हमेशह दस्तूर मुताबिक़ साईं क़िबला हाफ़िज़ साहिब जन ख़तम पूरो कंदा आहिनि। हिन साल बि 27 जी राति थिए थी आचर जी राति। सुभाणे राति न, हीअ जेका अचे थी या न त सुभाणे वारी राति। अॼु राति कहिड़ी बाबा ईंदी?
छंछर जी रात इहा न आचर जे रात ते इंशा अल्लाह ताला हिकिड़ी रात विच ते आहे इंशा अल्लाह ताला ख़तम शरीफ़ थींदो अॻे जुमे ते बि मूं तव्हांखे अपील कई हुई पर तव्हां मज़ो न ॾेखारियो चंदो मुंहिंजो ॻणियो त माशा अल्लाह तव्हांजा टपड़ ढला ईअं न कयो वरी बि तव्हांखे अॼोके जुमे ते अपील थो कयां महिरबानी करे 27 जी राति दिलि खोले तावन कयो अल्लाह ताला तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो सलात बुलंद आवाज़ बाबा जल्दी करे वठो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम सल्लु अलैहि वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम तस्लीमा बाबा 27 जे रात जो चंदो 27 जी रात जो सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम तस्लीमा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे जॾहिं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मुंहिंजा हबीब इहे मलाइकनि जी इबादत खे ॾिसी थो इहा बराबरि घणी आहे पर मुंहिंजा हबीब इहा घणी मेहनत जे करे घणी इबादत आहे तुंहिंजे उम्मत खे थोरी मेहनत जे करे घणो सवाब आहे क़ुरान ॿुधायां क़ुरान अल्लाह ताला फरमाईंदो आहे मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा मां रब करीम जी ज़ात हुज़ूर जे उम्मत सां कंसेक्शन कई आहे पंहिंजे महबूब जे उम्मत सां सहूलियत कई आहे कहिड़ी सहूलियत आहे मन जा बिल हसनत अवां हिकिड़ी नेकी कंदव फलहू अशरु अमसालिहा मां उन जे ॾहूणो सवाब ॾींदो आहियां महबूब जॾहिं चयो ॾहूणो हिकिड़े दफ़े हेॾे निहारजो चंदे जो ॿुधी घबराइजी न वञो बहादुर आहियो दिलेर आहियो का ॻाल्हि कान्हे हेॾे निहारियो मुॾे सलात मुंहिंजे हबीब ते मां बि नज़र फेरायां पियो त कहिड़ो थो खीसो खोले हिकिड़े ॾिहाड़े हबीबल करीमन फरमायो तवजो कजो पाण फरमाइनि था त क़दर जे रात खे त क़दर वारनि जो शर्फ़ आहे उनखे जागण वारनि खे जसो पर रमज़ान जी हिकिड़ी राति अहिड़ी बरकत वारी आहे जो अल्लाह तबारक व तआला रमज़ान वारी हिकिड़ी राति जे इज़त जे करे दोज़ख मां पंहिंजे हिकिड़े बुक सां दोज़खी कढी जन्नत ॾे मोकिलींदो आहे हज़रत उमर चयोसीं बस हिकिड़ो बुक जागो था छा चयईं बस हिकिड़ो बुक हाय हाय हज़रत सिद्दीक़ अकबर महबूब करीम जो गुलाम वेठो आहे चवे थो महया उमर उमर चुप कर ओ सिद्दीक़ तोखे छा आहे मां थो चवां त सोहणा नबी वरी बि रब खे चओ त ॿियो बुक बि भरे हज़रत अबू बकर थो चए मह चुप कर तोखे छा आहे मां हबीब खे थो चवां हज़रत उमर थो चए मां थो नबी साईं खे चवां तूं चुप कर नबी साईं अलाह खे चवंदो हिकिड़ो त ख़ुदा बुक पाण ई भरींदो ॿियो खणी हुज़ूर जे चवण ते भरे त कमु ठहे हज़रत अबू बकर चयोसि मह बस नथो करीं चुप कर चई मूंखे सम्झाए न त चुप कोन कंदुसि चवे थो ओ उमर तोखे कहिड़ी ख़बर जे रब जी ज़ात हिकिड़े ई बुक सां सभु उमाणे त केरु पुछंदुसि हा त आहे या न आहे मूं वारो बुक त कोन्हे हा हिकिड़ो हूंदो हो बादशाह कंदो हो ख़ैरात पर हिन बि अटकल धारी कहिड़ी अटकल धारी बाबा ख़ैरात ॾींदुसि माण्हुनि खे केतिरी ॾींदे 5 रुपया 10 रुपया 20 रुपया चे न ईअं कोन मां पंहिंजे सुहारी खे हथु हणंदुसि हीअं सम्झो था न साईं पोइ ॾिसंदुसि जेतिरा वार आया ओतिरा पैसा ॾींदुसि वार छणंदो आहे कॾहिं कॾहिं जे न छणियो त ख़ैर हिकिड़ो फ़क़ीर आयो चई बादशाह ख़ैरात चई बाबा ॾिसां तुवारो भाग चई यार तुवारो भाग आहे ई कोन अॼु ख़ैरात कान मिलंदई फ़क़ीर चयोसि हिकिड़ो अर्ज़ु आहे ॾाढ़ी भिया तव्हांजी हथ भिया तव्हांजो पोइ मूं वारो भाग तॾहिं थियो आहे घटि हाणे साईं ॾे इजाज़त ॾाढ़ी हुजे तव्हांजी हथ हुजे मुंहिंजो
ताड़ी न वॼाए अवां सम्झो था न साईं जिथे हाणे रुगो मुंहिंजे भाग जो रोलो कोन्हे आहे साईंअ जो रोलो महिरबानी करे मोकल ॾियो त सुहारी हुजे साईंअ जी हथ हुजे मीरली हवा खैर निकिरंदो मां सम्झां थो त चंग न छॾींदुसि हिकिड़ी सलात मुंहिंजे साईंअ ते सलात अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। हज़रत उमर साईं पंहिंजे सोच में त हिकिड़ो बुक भरींदो अलाए ते थोरा ईंदा अलाए घणा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो हौसलो बुलंद आहे चओ सुभान अल्लाह वाह सिद्दीक़ तुंहिंजे हौसले तां कुर्बान वञा। हज़रत उमर खे चई महया उमर उमर बस कर छो बस कयां जे तोखे छा थींदो मां नबी साईं खे थो चवां न नबी साईं अलाह खे चवंदो कि चरिया तोखे कहिड़ी ख़बर आहे मुंहिंजो रब्बुल आलमीन एॾो महिरबान आहे जो हबीब खे चवराईंदो ई कोन हिकिड़े ई बुक सां आशिक़े रसूल सभु जन्नत में या अलाह जी रहमत आहे न साईं। हाणे अलाह ताला जी ज़ात बाबरकात जेकॾहिं हिकिड़ी हिकिड़ी राति में तवजो कयो एतिरा बाना जन्नत में मोकिले ऐं होॾो अलाह से फरमाया मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा जंहिंखे नेकी करणी आहे कंदो त ॾहुणो सवाब साहबनि साॻी ॻाल्हि के बसि साईं ॾहुणो बसि ॾहुणो त थोरो आहे न साईं रुपए जा 10 रुपया मुंहिंजे हबीबन करीमन फरमायो जेका अलाह ॾिनी रब जी नेमत आहे जेका मिली मुंहिंजा दोस्त हबीबन करीमन जो विरायो आहे त वधे चओ सुभान अल्लाह बस अञा रायो थियो आहे वरी जिब्रील रही आयो आहे अल्लज़ीन युनफ़िकून साईं कीअं आहे त हा अल्लज़ीन युनफ़िकून अमवालहुम फी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बहा वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम चओ सुभान अल्लाह। उम्मत ॾहनि ते राज़ी कान थी आहे महबूब जो इरादो आहे त वधे हबीब जो इरादो थियो आहे त रब चयो आहे जे वधे त वधायां थो कीअं वधाई थो मुंहिंजा मौला रब थो चए ईअं थो वधायां जीअं तव्हां दाणो ज़मीन में पोखींदा हो कमसल हब्बतिन हिकिड़ो दाणो हूंदो आहे अंबतत सबअ सनाबिल उन हिकिड़े दाणे मंझां मां रब जी ज़ात सत संग पैदा कंदो आहियां। अॼुकल्ह तव्हां कणकुनि खे ॾिसंदो न साईं कणक जो हाणे 7 खां बि कमु चढ़ी वियो आहे जो हिकिड़े हिकिड़े दाणे मां 20 ॿूड़ा निकिरनि था आहे न साईं पर क़ुरान थो चवे कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल जीअं दाणो विझंदा हो उन दाणे मां हिकिड़े मां 7 संग पैदा थींदा आहिनि फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा हर दाणे में संग में हर संग में मां वरी 100 दाणा रखंदो आहियां हिक दाणे मां 7 बूटा हिक दाणे मां 7 संग हिकिड़े हिकिड़े संग में 100 दाणा हाणे हिकिड़े दाणे मां घणा थी विया चओ 700 घणा थी विया हिकिड़े दाणे मां 700 अलाह ताला फरमाए त मां 10 पे ॾिनामांव त तव्हां पे चओ थोरा आहिनि हाणे अचो इन महबूब रहमत वारे जे सदके हिक जे एवज़ में 700 महबूब त जेका मिली ख़ुशि आहे हा जेका मिली तंहिं ते पर सहाबी चवनि था अञा वधे अल्लाह ताला फरमाए थो जे अञा वधे त वल्लाहु युदाइफु लिमन यशा जे 700 खे 1400 कयां त महजी मर्ज़ी आहे अञा वेठा न चवनि था न साईं अञा वधे चओ सुभान अल्लाह। अबा जॾहिं न सखी पंहिंजे मौज में ईंदो आहे त पोइ फ़क़ीर बि झोली फैलाईंदा आहिनि जॾहिं सखीअ जो दरिया जोश में आहे अलाह जो हबीब वेठो आहे रब ॾींदो थो वञे हिक मंझां 700 मां 1400 अञा साहबनि जो वधे अलाह ताला फरमाए थो वल्लाहु वासिउन अलीम 700 जी ॻाल्हि न आहे जे अञा बि बिना हिसाब जे वधाए ॼाव त मां अलाह जी मर्ज़ी आहे रुगो रबी सोणे नबीअ खे राज़ी करणो आहे
इन रहमत वारे नबीअ जे सदके मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बेड़ा पार कंदो आहियां। और मुंहिंजा दोस्त थी त शुक्र करजो अल्लाह पाक असांखे अहिड़ो महबूब नबी ॾिनो आहे। शुक्र आहे न साईं? पाण खे कसु कहिड़ी आहे? कसु आहे छा? का कसु कान्हे, का कसु कान्हे, कंहिं तरह कसु कान्हे। 50 नमाज़ मूं 5 कसु आहे, फ़ाइदो आहे। ॾाढे ॻाल्हि आहे। अॻियां नबी सगोरा माल गनीमत जो सारे छॾनि, महबूब फरमाए तव्हां वञी खाओ, तव्हांजे लाइ हलाल आहे। अॻियां नबियनि जूं उम्मतूं ख़ैरात करे पूरे छॾनि, या वरी जबल ते रखनि, बाहि अचे साड़े वञे, बूटी खाइण बि हराम आहे। महबूब फरमाए मुंहिंजा उम्मतियो को बि पाण खाओ बि पाण सवाब अलाह तव्हांखे अता फरमाए छॾींदा। अॻियां नबी ऐं उन जूं उम्मतूं निमाज़ मस्जिद में न पढ़नि, ॿाहिरि थिए ई कान। उठनि ते मसीतूं ॿधियूं पयूं आहिनि, या मिटीअ जी बोरी भरी पई आहे मसीत वारी, विछाए निमाज़ूं पढ़नि। पाण जे लाइ ख़ुदा भलाई कई, जे मसीत वेझी थी त पढ़ अची, भला जे मस्जिद खां परे आ त पंहिंजे बन्ने ते ई ओताक में ई पोती विछाए निमाज़ पढ़। मस्जिद हू शुद्ध हमरूए ज़मीन। इन रहमत लिल आलमीन जे सदके सॼो जान तोखे मसीद करे थो ॼाणे। अल्लाह ताला जल जलालू अमर वालू जा ॿिया नबी बि हूंदा, चओ सुभान अल्लाह। 1.25 लख नबी हूंदा, उम्मती बि हूंदा। हर उम्मती गिचीअ में ॻारो विझी पंहिंजे नबी खे चवंदो, साईं आदम वारो कर, रब कावड़ो बीठो आहे, परचाए ॾे। ओ नूह नबी मूंखे रब परचाए ॾे। ओ मूसा ईसा अलैहिस्सलाम रब परचाए ॾे। इब्राहिम दाऊद सुलेमान रब परचाए ॾे। पंहिंजा सभु नबियनि जा उम्मती पंहिंजे नबियनि खे मिनथूं पिया कंदा। नबी चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। अॼु रब ॾमरियल आहे, असांजी तव्हां सां वाइदो ई कोन्हे को, अव्हां जे लाइ कुझु बि कोन कंदासीं। हाणे अचो त हलूं, मुंहिंजा उम्मतियो, तव्हांजा उम्मतियो, आदम जा, इब्राहिम जा, नूह जा, सभई गॾिजी हलो हुज़ूर करीम जे उम्मत में हली था शामिल थियूं। पोइ हबीब जे उम्मत खे रसूलुल्लाह जे दर ते वठी हलूं था, पाण ई जवान छॾाईंदो। पोइ सभु नबी चओ नबी, चओ सभु, रुगो उम्मती न, उम्मती बि हूंदा पर नबी बि हूंदा। सभु रहमत वारे नबी जे दर ते ईंदा। ॿियनि छा चयो हो? नफ़्सी 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 बाबा तोबह तोबह। ॿियनि ॾे वञो, हुज़ूर छा चवंदो? अन लहा। ॿियनि चयो नफ़्सी नफ़्सी, मां थो चवां इहो कमु मुंहिंजो आहे, इहो कमु महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात रब जे दरबार में सजदो कंदा। तहे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया। खुदा ने ये कह कर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। मुंहिंजो हबीब सिर सजदे में रखंदो, हबीब जा ज़ुल्फ वॾा हूंदा, मुंहिंजे महबूब जा ज़ुल्फ बि ख़ुदा जे दरगाह में सजदो कंदा। महबूब जी पेशानी बि ख़ुदा जे आॾो हूंदी, महबूब जा ज़ुल्फ बि ख़ुदा जे आॾो हूंदा। अल्लाह ताला चवंदो, सोहणा इरफा रासक सल तो त सर सुवाल करणु तुंहिंजो कमु आहे, ॾियणु मुंहिंजो कमु आहे। छा थो घुरी चओ त ॾींदो वञा। मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसुओं की सियाही। गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। मौला मां ऐं मुंहिंजा ज़ुल्फ इहो ई घुरूं था त गुनहगार खे छॾे ॾे। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद। वर्दी कहिड़ी मिलंदी? त चोरनि जे लाइ न चओ, ज़ाननि जे लाइ न चओ, शराबनि जे लाइ न चओ, बेनमाज़नि जे लाइ न चओ, निभागनि जे लाइ न चओ। इहा वर्दी मिलंदी? न। रब तुंहिंजो खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद। इएं नाहे त बेनमाज़ी आहे, इएं नाहे त शराबी आहे, इएं नाहे त चंडरो आहे, इएं नाहे त बुछड़ो चोर आहे। अल्लाह ताला फरमाए थो जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद।
बस तो साले को तो कोने जांजे ला चवंदे छड़ी दो जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। छाजे करे जो मां रब जो वायदो आ वला सौफ योती का रब्बुक फतरदा, मां रब करीम तो के एतरो दींदुस जो तो के राजी कदुस पो तू राजी थी। हुजूर फरमाता इज़ल ला अर्दा व वाहिदुन उम्मती फिन्नार, जे रब मुखे राजी कंदो त मां एसी तई असली राजी को न थींदुस जेसी तई मुंजो हिकड़ो उम्मती भी दोज़ख में हुंदो। सभई मेड़े चूंडे जन्नत में वनी पो मां राजी थींदुस। मुला कस लगी थी छा ॻाल्हायो, कस लगी अथव छा? कस त कान्हे न, पोइ जे कस न आहे त असांजो आसरो मुस्तफ़ा जी ज़ात में आहे। इंशा अल्लाह ताला हे रमज़ान बि उन्ही जे सदके, क़ुरान बि उन्ही जे सदके, ईमान बि उन्हीअ जे सदके, इस्लाम बि उन्हीअ जे सदके, असांजो त ईमान आहे त रब रहमान बि उन्हीअ जे सदके मिलियो आहे। पोइ जंहिंजे सदके मिलियो आहे यार असां त उन जी दामन वरिती आहे। अलाह साईं इंशाअल्लाह तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो। अल्लाह से इंशाअल्लाह तहां असां सभिनी खे हयाती बख़्शे, वरी रमज़ान नसीब थिए। अल्लाह पाक पंहिंजे इबादत जूं तौफ़ीक़ूं नसीब फरमाए। ख़ुदा खां दुआ घुरो भलारो ॾियारो भलारो आख़िरी जुमो आहे। अल्लाह से इंशाअल्लाह सभिनी जा मर्ज़ दर्द मुसीबतूं कर्ज़ लाहे दूर फरमाए। अल्लाह से असांजा तव्हांजा सभिनि जा बच्चा नेक ऐं सालिह बनाए। अल्लाह से असांजे मुल्क जे मथां रहमत वारी मींहुं बारिश वसाए, जंहिंमें असांजे फ़सुलनि में ख़ुदा बरकतूं ॾे। अल्लाह तबारक व तआला असांखे इम्तिहान खां आज़माइश खां बेबरकती खां बचाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना वहब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना व अंत अरहमुर राहिमीन। ओ मुंहिंजा मौला तू गफ़ारा सत्तारा रज़ाका रहीमा गफ़ूरा, ख़ालिक तोखां सवा ॿी का असां जी वाह कान्हे का। मुंहिंजा मौला तुंहिंजे दरबार में असां तुंहिंजे महबूब नबीअ जो वसीलो वठी हाज़िर थिया आहियूं। ऐं मुंहिंजा मौला असांजे ननिहार पंहिंजे रहमत वारे नबीअ जे ॾिहार उन रहमत लिल आलमीन जे सदके जेको सारी सारी राति उम्मत जे दर्द लाइ रोअंदो आहे, मौला उन रहमत वारे नबीअ जे सदके बीमारनि खे शफ़ाऊं अदा फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा। या अल्लाह असां सभिनी मुस्लमाननि जे औलाद खे नेक ऐं सालिह बणा, आसमान ज़मीन जे मुसीबत खां निजात अता फरमा। मौला असांजे मुल्क मां ॾुकार जी कैफ़ियत खे ख़त्म फरमा। असांजे मुल्क में फ़सुल में दरियाहनि में वाहनि में पाणी सुकर सणायूं फरमा। या अल्लाह असांखे मस्जिदनि जे आबाद करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा, क़ुरान करीम जे ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह निमाज़नि खे पंहिंजा मौला इख़लास ऐं ख़ुलूस नसीब फरमा। बेनमाज़नि खे पको निमाज़ी बणाए, बेईमाननि खे ईमान जी दौलत नसीब फरमा, बेदीननि खे मौला दीनदार बणाए। या अल्लाह बेमहबतनि खे मोहब्बत जी चाशनी चखाए। या अल्लाह बेअदबनि खे अदब जी दौलत नसीब फरमा। या अल्लाह असांजे पाकिस्तान जो ख़ैर फरमा। या अल्लाह असांजे पाकिस्तान खे महफ़ूज़ ऐं मज़बूत फरमा। या अल्लाह असांजे मुल्क जे सरहदुनि जी तूं हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह इन असांजे मुल्क में असांखे क़ुरान जे निज़ाम क़ाइमु करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके ओरे परे खां जमात आई आहे, सभिनी जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह कंहिंखे ख़ाली वापसि न वरा, सभिनी जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमाए। या अल्लाह सभिनी जूं झोलियूं पंहिंजे रहमत सां भरे असांजे मथां रहमत जो मींहुं वसाए। मौला असांखे का ख़बर कान्हे कहिड़ा कहिड़ा सवाली आहिनि, कहिड़ा कहिड़ा दर्द खणी आया आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियूं खणी आया आहिनि। मौला सभिनी जे दिलनि खे तूं ॼाणी थो, रहमत वारे नबीअ जे सदके सभिनी जा बेड़ा पार फरमा। क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम
सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।